मूंखे शम्स जे छॾाए वञण जो को फिक्र कोन्हे, पर मूंखे त बचन ते कावड़ थी अचे जो बिना जवाज़ जे मुंहिंजे माण्हुनि खे कुटियो अथसि, मारियो अथसि। तो मूंखे इहो ॿुधाए त माण्हू घणा मूं आहिनि? सरदार साईं सब जा सब मरी है। या बदकिस्मती आहे जो हिकिड़ो मां ई बची निकितो। सरदार साईं हूअं बि इहा भागिलनि वारी मौत वारी ज़िंदगी जेका आहे, इहा किनी ज़िंदगी सच पुछो त मुमकिन नथी वञे। ऐं मां इन सभिनी कमनि जे ख़िलाफ़ आहियां, सख़्त ख़िलाफ़ आहियां। साले असां सरदारनि जे लाइ इन क़िस्म जा हथियार मजबूरी हूंदी आहे बाबा। सिधो माण्हू भले वो जागीरदार हुजे या केॾो बहादुर हुजे, पर माण्हू उनखे खंगंदा बि न आहिनि। इन करे पग जे वर में थोरो वकड़ रखणो ई पवंदो आहे। हा सरकार, माण्हू अॼुकल्ह मोचड़े खां सवाइ सुधरनि ई कोन था। साले जीअं तो चयो न त तूं कंहिंसां बि अन्याय करण जे हक़ में न आहीं, ईअं आऊं बि कंहिंसां ज़ुल्म करण जी फेवर कोन कंदुसि, न ई ॾाढो कंदुसि। सरदार साईं तॾहिं त राज सरदारनि जे हूंदे असां अव्हां जा दीवाना। ऐं ॿी ॻाल्हि त आऊं तुंहिंजे केसनि जे हवाले सां को सियासी दॿाउ विझंदुसि ऐं पुलिस खे बि चिप ॾियारियो। बाक़ी रहियो सरदार बिचार खान, त उनखे गॾिजी सॼी मोह ॾींदासीं। सच पुछो सरदार साईं त मुंहिंजे रातिनि जी निंड हराम, को सुख चैन न आहे जेसिताईं बाबा साईं खे इन खूनी कोट मां आज़ाद न कंदा तेसिताईं सुख जो साह न खणंदुसि। सरकार, जे इजाज़त हुजे त आऊं ऐं सोढो सालिह सां गॾिजी कोट ते हमलो कयूं? न, फिलहाल तकड़ नाहे करणी। आऊं सूबेदार बच्चन सां पहिरीं ॿ पाणी कयूं त छो हुन असांजे माण्हुनि सां ज़ुल्म कयो आहे, उन खां पोइ सोचींदासीं। साले तूं हाणे वञी सघीं थो। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।